जाऊं हिते ॻोठ सिजावल तुन्हे में शहीद सईद तुनियो जी शहादत थी। उनजे वालिद साहब सां उनजे भाइरनि सां चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं सदर आसिफ अली ज़रदारी जी हिदायत ते आयो आहियां। असांजे लाइ तमामु ॾुख जी ॻाल्हि आहे, पर असां गॾो गॾु फ़ख़ुरु थिए थो हिन नंढे ॻोठ मां हिकिड़े माण्हू हिकिड़े शख़्स पंहिंजे मुल्क जे लाइ क़ुर्बानी ॾिनी ऐं शहादत पोश फरमाई। सर बलदियाती इंतखाबात का दूसरा मरहला आज देख रहे हैं। सियासी बात छोड़े, वो अलग कर लूंगा मैं आपके साथ, लेकिन मैं सारे जो भी दिहाड़ो है बिल्कुल आज शुहदा डे भी है पुलिस का, और सिलसिले में उसको हम सेलिब्रेट करते हैं। और कराची में आज एक इवेंट भी है रात को जो पुलिस की तरफ से है जो करेंगे। लेकिन इधर मैं जैसे मैंने आपको बताया कि मैं सिजावल तुनियो गांव में शहीद सईद अहमद तुनियो जिन्होंने शहादत नोश फरमाई, उनके वालिद, उनके भाई और उनकी फैमिली के साथ, उनके बच्चों के साथ उनका दुख मनाया था। ॿुधायो वियो आहे हिकिड़ो त आउं ॾिसी आयो आहियां रोड वग़ैरह कुझु ठहनि बि पिया, उनखे रिव्यू करे वठंदासीं। त जीअं इहे पाणी जी मूंखे शिकायत मिली आहे, मिनिस्टर खे इमीडिएटली चवंदुसि त ॾिसी वठे पाणी